नाज़रीन कुछ ॾींहं अॻु कराची जे लियारी वारे इलाइक़े में जेको वाक़ियो पेश आयो हुयो जेको बिलाल कादरी खे बेगुनाह बेदर्दी सां जेको उनजो क़त्ल कयो वियो उनजे कातिलनि जी सज़ा लाइ जेको आहे वारिसनि पारां कराची प्रेस क्लब आॾो एतिरा जी मुज़ाहिरे खां पहिरीं अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कातिलनि खे कड़े सां कड़ी सज़ा ॾिनी वञे, जेतिरो थी सघे थो की इनखे मंज़र आम ते खणी अचो, छोकी मंज़र ते आम ते अची विया आहिनि, मगर छा की नोटनि जी गरमाइश आहे, हे टे ॼणा त हथ में आया आहिनि। लिहाज़ा मां आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ऐं जेतिरा आला हकाम आहिनि, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, DIG सिंध, IG सिंध, सभ सां मां पुरज़ोर अपील करां थो कि मुंहिंजे ॿारड़े जे कातिलनि खे कड़े से कड़ी सज़ा ॾिनी वञे। उनजी नंढड़ी मासूम 1.5 साल जी उनखे हिन उमिरि में यतीम करे विया आहिनि। मुझे बच्चे के इंसाफ दो, इनके कातिलन के ना छड़ियो वञे। 2 फरवरी को 2023 सुबह का वाक़या है, ये हमारे भाई का कत्ल किया गया है। हमारी बस इतनी गुजारिश है कि हमें इंसाफ चाहिए। जिन्होंने हमारे भाई प्यारे बिलाल को मारा है उनको सजाए मौत मिलनी चाहिए। ऐं अपील करां थी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का कि मुझे पुट के बेदर्दी का मारियो वियो है ऐं उनजा कातिल पुलिस जो शुक्रगुज़ार आहियां, जेका कातिल जलिया आहिनि उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजे पुट जी कातिलनि खे ना छॾियो वञे, उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾी वञे। असां मज़लूम ग़रीब आहियूं, असां पंहिंजो वकील बि नथा करे सघूं, असां एतिरो ग़रीब आहियूं। ऐं आउं रिक्वेस्ट करां थी बिलावल भुट्टो खां ऐं सभिनीनि खां कि असांजी हेल्प कई वञे ऐं असांजे पुट जे कातिलन के सख्त का सख्त सजा दी वञे। मुलजिम जो हैं उनको पकड़ लिया गया, पुलिस वाले, रेंजर्स वाले, उन सब के हम शुक्रगुजार हैं। हमारे आप सबसे, मीडिया वालों से, चीफ जस्टिस से, जरदारी साहब, बिलाल साहब, सबसे गुजारिश है कि बिलाल का इंसाफ किया जाए। वो इतना सीधा शरीफ बंदा, हम उसी इलाके में रहते हो, कभी ना लड़ाई ना झगड़ा, वो बंदा किसी को क्या मारेगा, उनको मारने से क्या फ़ायदा मिला। उसकी 1.5 साल की बच्ची, उसका भी मुँह नहीं उन लोगों ने देखा। बीवी को भी छुरी रख के चुप करवा दिया, 3 साल शादी को बीवी को भी चुप करवा दिया कि अगर तुमने शोर मचाया तो हम तुम्हारी बच्ची को भी काट देंगे। तव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो चवणो आहे त असांजो हिकिड़ो मुतालबो आहे बिलाल कादरी खे जेको बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल कयो वियो उन कातिलनि खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी। कैमरामैन अब्दुल रशीद सां गॾु अली शेख, KTN न्यूज़ कराची।